उन्हीं हिकिड़ो मंड मंडियो पंहिंजे भाभी खे चुड़ी बाबा मुंहिंजी शादी पर मुंहिंजे शर्त मुताबिक़ जेको मुंहिंजा शर्त पूरा कंदो उन जवान सां वरंदुसि। ऐलान कयो पढ़ो घुमायो को बि जवान अची भेरूं भञी तो उन जी वञी थींदसि। किथां को बादशाह आयो के वज़ीर आयो के अमीर दौलतमंद आया सो अगी विया के साहब जा दी माणी ॻाल्हि हलंदी हिकिड़े बकराड़ पोयूं चारण वारो उन जे कन ते ॻाल्हि पइजी त बेनज़ीर राणीअ थी उन जो ऐलान उन जा शर्त 20 आई जेको शर्त पूरा कंदो उन सां वरंदी हुनखे को संग न थे मिलियो। पोयूं वारे आयो पंहिंजे घर पोड़ी मां खे चवण लॻो ए मां मूंखे दुआ कर आवे जिस बादशाह जा दी माण माई पोड़ी चवण लॻी बचड़ा तू त बकरियूं चारण वारो बकराड़ न कॾहिं के मकतब में न की मदरसे न की स्कूल न के चङे माण्हुनि जी कचहरी वेठे उहो भेरूं भञण वॾी ॻाल्हि। आकिल माण्हू जेको होशियार हूंदा आहीं सो बि फाथी विया तूं पंहिंजी जिंद विञाई दे बचड़ो हो बकराड़ पर हथ वधी चवण लॻो अमा माण्हू चवंदा आहिनि त मां जिन जी जनम ॾिनूं उन जी दुआ रब क़बूल कंदो आहे। मुंहिंजे हक़ तूं दुआ कर मूंखे उमेद अथई जिन ॻाल्हि में कामयाब थींदसि। कई जिद लाचार पोड़ी पंहिंजे हिकिड़े पुट खे मोकल ॾिनी आहे खुद काईंदो काईंदो आयो उन साहबजादी जे महल मां ॾाढी देर त ॾको हयो आवाज ॿुधियो साहबजादी चवण लॻी पंहिंजी बानीअ खे ओ बानी वरी अॼु को नओं शिकार फाथो लॻे वञी ॾिस कहिड़ो बादशाह या साहबजादो हुजे हाज़िर कर। आई बानी अची ॾिसे हथ बकराड़ चवण लॻी ऐं बचड़ा खाम खां जिंद वञण छो आयो आहीं इन पीड़ी ते जिंदान जेल में हज़ारे साहबजादा के बादशाह के अमीर हाथ लही के मरी खोटा मुंहिंजी मत वञे त भॼी जिंद छॾाए बचड़े जो तो जो कम एतिरो वञी तुंहिंजी साइण खे ॿुधाए अॼु तुंहिंजो मर्द पैतो अथई पंहिंजे भेरूं ॿुधाए। बानी वठी आई मैदान में साहबजादी आई बचड़े खे पुछण दे चवण लॻी ऐं बकराड़ तो मुंहिंजूं भेरूं बंधण हित जी पेर हयो जेकॾहिं आकिल हुजे त ॿुधाए आउं तोखे हिकिड़ी ॻाल्हि पहिरीं ॿुधां कहिड़ी मुंहिंजी पहिरीं भेर जी वर्दी ॾे पोइ शर्त अॻिते शुरू थींदा। साहबजादी ॿुधाए ओॾी महिल चवण लॻी जे चई ॿुधाए हीअ जे हिकु शइ ज़मीन में न आहे हिकु शइ आसमान में न आहे हिकु शइ पाणीअ में न आहे हिकु ज़बान में न आहे हिकु क़ुरान में न आहे इहा कहिड़ी शइ बचड़े वर्दी ॾिनी चए थो ज़मीन में कावड़ न आहे माना गुस्सो न आहे आसमान ते कबर तुरबत न आहे ज़बान में हॾी न आहे पानी में पली थी न थी क़ुरान पाक में कूड़ न आहे। माठ करे वींदे पुछण लगी चथी क्या तुम्हारी जातड़ी क्या तुम्हारी जातड़ी है क्या तुम्हारा नाम कहाँ तुम्हारा तकिया है कौन तुम्हारा गांव चवण लगो चथो खाक हमारी जातड़ी है मैयत मेरा ना
कब्र हमारा तकिया है, मुकाम मेरा घाव। बचड़ा पोइ हीअ ॿुधाए तूं किथां अचे पियो, केॾां वञे पियो, छा खणंदो अचे, छा हणंदो अचे, छा तुंहिंजी ज़बान ते, छा मथे ते। चवण लॻो ऐं साहबजादी अचां थो मां जे पेट खां, वञा पियो कब्र ॾे, हणंदो अचां टंगा, खणंदो अचां पसा, मथे ते अथई मौत, ज़बान ते कलमो ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह पढ़ंदो अचां। बादशाह जॾहिं वीचार कयो तिन बकरार सां जिंद फाथी, कंहिं बि वर्दी न ॾिनी, त ॻाल्हाए पियो। हाणे शर्त शुरू कया, चथी बकरार हिकु चई ॿुधाए, चथो हिकु मुंहिंजो मौला रब्बुल आलमीन जे पूरी काइनात पैदा कई, उन्हीं जी जोड़ ॿियो न अथई। बकरार बु चई ॿुधाए, चथो ॿियो रब जो हबीब, रब पाण चयो तो मोहम्मद का जलवा नुमाई न होती तो धारेन में रोशनाई न होती। खुदा अगर मोहम्मद को पैदा न करता तो कसम है खुदा की ये खुदाई न होती। ॿियो रब जो हबीब ए बकरार भला टे चई ॿुधाए, टे टेणूं भाउ जेके कच्छी में हेणो चवंदा आहिनि, इहो टेणूं भाउ आसमान में चार चई ॿुधाए, चार यार रसूल जा। ऐं बकरार पंज चई ॿुधाए, चथो पंज पंज तन पाक। भला छह चई ॿुधाए, छहीं रात बचड़े जी छठी जी। ए बकरार मूंखे सत चई ॿुधाए, चई त सतहीं रात जुमे जी वो भलारी सत समुंड दरिया दुनिया जे मथे। भला अठ चई ॿुधाए, इहो अठीं रात जुमे जी। मूंखे नौ चई ॿुधाए, नौ ॾियारा हज जा। भला ॾोह चई ॿुधाए, ॾोह ॾियारा मोहरम शरीफ़ जा। असरा माना ॾोह असुरो। ऐं बकरार पोइ 11 चई ॿुधाए, 11 या पीर दस्तगीर मयूदीन जिलानीअ जी। उहो कहिड़ी कारई, कारई जे कंदल खे सवे सवलायूं। हिकिड़ा दर्द वटे, ॿिया मर्ज वटे, टिया कर्ज वटे कड़वायूं। आल ऐं औलाद में माल ऐं जकात में थिए भले जूं बुरायूं। आल ऐं औलाद में माल ऐं जकात में थिए भले जूं भलायूं। मौला जूं मुबारकियूं अचे कारी जे कंदल खे। कारी जेको करे थो फाइक तंहिंखे फले थो, उहो मुरीद जॾहिं मरे थो त जामीन जिलानी आहे। 11 चयो त पोइ 12 चई ॿुधाए, 12 इमाम, 12 महीना हिकु साल में। भला पोइ बकरार 13 चई ॿुधाए, चथो 13 तीजियूं सफ़र महीने। भला 14 चई ॿुधाए, 14 खान वादा, इहो बुरूज। भला बकरार 15 चई ॿुधाए, 15 सुवायूं ऐं 15 ऊंदायूं हिकु महीने में। भला 16 चई ॿुधाए, 16 सिंगार तो औरत जा। ए बकरार मूंखे 17 चई ॿुधाए, चेतो 17 हरम हजरत हसैन जा। बकरार मूंखे 18 चई ॿुधाए, 18 पुट अलीउल मुर्तज़ा जा। बकरार मूंखे 19 चई ॿुधाए, चाहीं त 19 रकातूं ईशा नमाज़ जूं। भला पोइ 20 चई ॿुधाए, 20 विसवा ज़मीन ते। सादा बि चवण लॻी, मूंखे हिकु ई चई ॿुधाए। बकरार चवण लॻो, साजादी तुंहिंजा शर्त पूरा थी विया तो 20 भेरूं रखियूं, उहे बि वञे छॾियूं। पर जेकॾहिं पुछे थी त ॿुध। साजादी चयो, ए बकरार मूंखे हिकु ई चई ॿुधाए,
वर्दी ॾिनी साहिबजादी हिकु राति पंहिंजी निकाह जी जल्द मुले की घुराए ॿियो लाज़मी मुलूं घुराइणो पियो अची वेठो वक़्तु वधीक महिर अदा थई इज़ाबो क़बूल निकाह थई त बकरा जी साहिबजादी साईं निकाह खां पोइ बकरा चवण लॻो हे साहिबजादी तुंहिंजी माउ खे घुराए तुंहिंजे पीउ खे घुराए तुंहिंजियूं साहेलियूं सरतियूं घुराए साहिबजादी चवण लॻी ए बकरा पंहिंजी निकाह जी शर्त सुख थी वई हाणे मज़ो माणियूं महल में भला माउ पीउ साहेलियुनि जी कहिड़ी ज़रूर बकरा चवण लॻो उन्हनि खे मोकिलाए मत बकरियूं सुनियूं छॾियो पियो अचां उत हल पोयूं चारणियूं हुई माउ पीउ साहेलियूं अची चवण लॻियूं मां तो कहिड़ो कोजो कमु कयो हिन बकरा सां जिंद फाथी तुंहिंजी उमिरि कीअं गुज़रंदी साहिबजादी चवण लॻी जेकॾहिं को सौदो हुजे उन ते माण्हू ॼबान त फिरे पई त निकाह वारी ॻाल्हि मूं लिखी ॾिना शर्त ही मारे वियो हणी हाणे उमिरि क़ैद अथई पोयनि में इहो किसो त मशहूर पर ॻाल्हि कहिड़ी रब्बुल आलमीन जॾहिं सभिनी जा रूह पैदा कया अवल अबुल बशर आदम अलैहिस्सलाम रूह खे हुकुम थियो ॾिनी पिंजरे दाख़िल थी रूह चवण लॻी मुंहिंजा बाजारा मौला इन ऊंदाए में भला मूंखां साहित कीअं गुज़रे रब चयो मुंहिंजो हुकुम अथई जे मूंसां वाइदो कर तॾहिं मां वापसि कई रब चयो जॾहिं न वापसि अचण जो हुकुम थिए ओॾी वरी लाराई न चे न मौला चे लिखी ॾे हर कंहिंजी रूह उन महिल सही कईसि लिखी ॾिनूं जॾहिं न दुनिया में पैदा थियो उन खे दुनिया जो मज़ो वणी वियो आख़िर वक़्तु आयो सुम्मम बुकमम वारी आयत नाज़िल न ॻाल्हाए सघे न कंहिंजी ॻाल्हि ॿुधी वर्दी ॾिए माइट मिट अजीज करीब संगती साथी सभु को भरसे वेठल पर हिन जूं अखियूं मथे टिंबड़ल छो जे करे उहो मलक खे ॾिसे पियो हल वापसि घुरण आयो आहियां लाराइण लॻी लिखण लॻी ओॾी महिल उहो हथ अखर ॾेखारे त हीउ ॾिस तो लिखी ॾिनो आहे हाणे वञणो पियो छो पियो वञे त चवण लॻी साहिबजादी लिखाए पढ़ाए ओ लिखाए पढ़ाए ओ लिखाए पढ़ाए मां बि ॾिसो लॻे ओ लिखाए पढ़ाए लिखाए पढ़ाए लिखी बोल दे हाणे आऊं कयां की हाणे आऊं कयां की हो वेई 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 असां बोल दे ओ लिखाए पढ़ाए लिखी बोल दे ओ लिखाए पढ़ाए लिखी बोल दे हाणे आऊं कयां की हो संभाल दे लिखाए पढ़ाए लिखी बोल चवण लॻी त पहिरीं मूं कमु कचो कयो जो इन चौपड़ मथे संग रखियो न त हीअ हाल मुंहिंजो न थी पोयूं चाढ़ण जो चवण लॻी अवल किम कचाई वर्तमनी हनाने अवल किम कचाई वर्तमनी हनाने अवल किम कचाई वर्तमनी हनाए रियाए गटिया ने मेरा माग पाए रियाए गटिया ने दोना गवाए हजारे मुझे हजारे मुझे हजारे मुझे एक कलाकार की कई कई वो सगोल नहीं दिखाए पराए की बोल नहीं वो दिखाए पराए की बोल नहीं हरे आऊं कया की वो सगोल नहीं दिखाए पराए की बोल
पंहिंजी जिंद पाण फाथाई मूं चौपड़ रांदि कई हू रांदि खणी वियो कहिड़ी रांदि चवण लॻी करी कॉल पहिरीं मूं चौपड़ विछाई करी कॉल पहिरीं मूं चौपड़ विछाई कॉल पहिरीं चौपड़ विछाई सच में कुड़न जी छोटा दफ़ाई वो सच में कुड़न जी छोटा दफ़ाई खणी रात मूंखा खणी रात मूंखा खणी रात मूंखा ओ यार नी बिच बोल नी आखिर भला को इलाज हले चवण लगी जिनी जो को इलाज न है महमूद फकीर नाले वाली मिसरा में चवण लगो काल ही नहीं जा कया करा इलाज काल ही नहीं जा काल ही नहीं जा कया करा इलाज मोहम्मद मार जी से बेचारी है मोहताज मोहम्मद मार जी से बेचारी है मोहताज यही जिन पना है पीजन पना रे ओ तुम्हारी जो सही वफादार रे लिखाए पढ़ाए की बोल दे ही वो लिखाए पढ़ाए की बोल दे ही अरे आओ कया अमस्ताल वे ही लिखाए पढ़ाए बुखारी बलारू मुनरे मीरा बुखारी बलारू बुखारी खासा बियो बि कच्छ ने को पीर ॾिठो जे हा पीर पीरण जो पीर दस्तगी उन्हीं जी नसल किथ ॾिठी बुझ में आहे बारी कर्म छा करारो बुझ में आहे बारी कर्म छा करारो ॾिस दे जो दुख लाए अॼु बि उतारो ॾिस दे दुख लाए तूं अॼु बि उतारो मथे छाया छतजी मथे छाया छतजी ओ मथे छाया छतजी ए मन दिन मोचारो 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 बुखारी बजारो ओ मुनरे मीरा बुखारी बजारो हो मुनरे बुखारी बजारो बड़े में चमक ए मुर्शद मुचारो मुनरे मीरा बुखारी इन खासा बई को नसब क्या तहा सिराची पीर शोभारा कच्छ में रोशन जमीर आई से मंजिल में आए मुर्शिद हाजी हसन शाह मंजिल में आए मुर्शिद हाजी हसन शाह नरड़ी में नामी कादरी कायम शाह नरड़ी में नामी कादरी कायम शाह जाफर अली जिहान में जाफर अली जिहान में सिराती सुबारो 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 बुखारी बनारो बुखारी बनारो बुखारी बनारो मड़ी में चमक ए मुर्शद मुचारो मुनरे मीरा 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 बुखारी को रोशन चहाउनी जी मिसाल सारे जग में रोशन आ वो केर हाजी पीर कच्छ गरीब नवाज जेतर जंड पहिरीं समाज उन्हीं सां गॾु ॿिया बि मेला थियनि
वो कहिड़ा पीर ते भाकर सां भोंयरे वारो जो हरिदास हिंगरीअ वारो अची कबर मां उथियारण वारो ए करोल पीर वो करोल मूसाणी करोल कासम हल हाजी पीर ते कुर्बसान काहे हल हाजी पीर ते कुर्बसान काहे हरे राम सभिनी जी अल्लाह वटि पुॼाई अरे जूं सभिनी जूं अल्लाह वटि पुॼाए देरो आहे बकर जाओ देरो आहे अल्लाह देरो आहे बकर जाओ करोल पीर करारो करारो बुखारी बनारो मुंडे कच्छ में सरादीन पीर ये लांगोर पीर ये मशहूर है इस नलिए तालुके नाले वाली मिसरा में आशिक चवण लगो लाल आहे लांगोर शाह सरादीन सुबारो लाल आहे लांगोजा सरादीन सुबारो लाल आहे लांगोजा सरादीन सुबारो अजा उस्मान नूरी की वली दी दवारो मोहब्बत जे मैदान में तू कुड़ी पोकाई छॾ सांगो सिर जो लाहूती लाई ॾिस इश्क नांग आई ओ पर ख़बर खादन खां पवी मोहब्बत जे मैदान में प्राणान लुछलियला होड़ मिया मोहब्बत जे मैदान में त प्राणान लुछली पानी बदन पटियूं होजे पानी दक दुहानी जेके वैदन विरती छॾिया सो अॼु काकाल मरन कंहिंखे की न चवनि हिक दर्द पंहिंजे दिल जा भला पंहिंजे हबीब खे हाण जो अर्ज़ करण वारी इहो केर मोहब्बत जे मैदान में त कई आशिक़ पैर पातो पर हिकिड़ो आशिक़ उन्ही जो अमल उन्ही जी इबादत उन्ही जी तक़वा उन्ही जी परहेज़ उन्ही जी यादि ख़ुदा ॾिसी मलकनि में पचार हलईसि हिन जहिड़ो त को जग ते न थियो ॾाढो आबीद अथई रब चयो इहो मुंहिंजो आशिक़ आहे मलकनि चयो मौला इनखे को फुरत खां सभई ॻाल्हि दिलि ते न आहे ॾाढो मज़ो ऐश आहे दौलत अथई सिहत सुठी अथई पर छो न तोखे पचार करे यादि करे रब चयो इहो मुंहिंजो आशिक़ आहे
इहो हर हाल दुख में बि मूंखे न विसारींदो। मलकनि जो मौला पोइ इम्तिहान आयो। इम्तिहान पहिरीं कहिड़ो संदसि ॿार मक्तब में पढ़िया बि मथां छत टुटी 7 ॿार गॾु मरी विया। माण्हू अची ख़बर ॾिनी, ए अयूब तुंहिंजा ॿार जूं पुट सभई विया मरी। चयाईं इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊन। सबर में रहियो। मलकनि खे मौला ने दौलत घणी आहे। रब जी कुदरत भेणी में भाए लॻी। जेकी की माल सभु सड़ी वियो। जेकी माल हो उठियूं मेयूं के ढगियूं सो उन में बीमारी पई मरण वियो। कुझु कीन बाक़ी लता रुगा ऐं तेज़ ज़ाइफ़ाऊं दर खां ॿाहिरि आया अजो न ठहे। तॾहिं पई यादि इलाही ऐं चवंदो बुरे त इन अल्लाह मां साबिरीन। मलकनि चयो मौला भले इन्हनि खे सदमा रसाड़ी ॿार मरण जा, भले न दौलत फुरई मिसकीनी हाल थियो, पंहिंजा सिहत सुठी आहे। रब पाक इम्तिहान लायो, उन्ही खे बीमारी विकोड़ियो। अहिड़ी बीमारी कोड़ जी जो बदन मां धप अचे माण्हू को वेठो न वेस। खोला वधिया अॻिते ॻोठ में जंहिंमें इज़त हुई माण्हू धिकारे ॿाहिरि कढियो। हिकिड़े मां ॿियो बि 3 4 5 6 7 ॻोठ छॾे वियो। आख़िर जंग में के ॾींहं गुज़रिया त हिकिड़ी औरत हिकिड़ी बीबी दिलि में ख़्यालु कयो त हाणे बीमार मरी वेंदो। खाम खामू जी जिंद छो पई बर्बाद करियां। उन पंहिंजे माइटनि जी राह वरिती। हिकिड़ी वई त उन जी पुठ भराई ॿई पकई। बाक़ी रही हिकिड़ी उन जो नालो रहीमा। उहो आबिदा सची ॻोठ में माण्हुनि जी मज़दूरियूं करे पंहिंजे कांध बीमार जी ख़िदमत करे बीमारी अॻिते वधई। एतिरी क़दुरु बीमारी आख़िर चुरण फिरण जी ताक़त न रही। तॾहिं बि नमाज़ पढ़ी सजदे में वञे त मथे सर न खजे। पंहिंजी बीबी इन रहीमा जी वारनि जी चोटी जले उन जे सबबु जो नमाज़ूं पढ़े। बीमारी अॻिते वधई। महीना पोइ साल 15 साल गुज़री विया। रब जी कुदरत अञा में बेजा रोजा आबिद अहिड़ी बीमारी में रोजे सां नमाज बि न छॾई, यादि इलाही बि न छॾई।